अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां असलम हैदर इशूज़ प्रोग्राम सां गॾु ठटे ज़िले जे पीबी बंद ते मौजूदु आहियां। ठटे जॾहिं त ही तबाहकारियूं जेके बरसाति जूं आयूं आहिनि, ॿोॾि जूं आयूं आहिनि, हज़ारनि जी तादाद में ठटे ज़िले जा जेके माण्हू आहिनि मुतासिर थिया आहिनि, बेघर थिया आहिनि, मालवंद जेके आहिनि उहे मुतासिर थिया आहिनि, माल लुड़ी वियो आहे। वॾी तादाद में माण्हू बंधनि ते पहुची विया आहिनि, पे उन्हनि जा अझा लुड़ी विया आहिनि, स्कूल इस्पतालूं सभु लुड़ी वियूं आहिनि। उहे तव्हांखे समूरी सूरत हाल ठटे ज़िले जी ॾेखारींदासीं त ठटे ज़िले में केतिरी तबाहकारियूं आयूं आहिनि। ही माण्हू मौजूदु आहिनि जेके इंतहाई अफ़सोसनाक हीअ सूरत हाल आहे त ही जेको माण्हू आहिनि ही समूरा हिन बंद ते जेको पीबी बंद आहे, हज़ारनि जी तादाद में हिते माण्हू मौजूदु आहिनि, मासूम ॿारड़ा औरतूं, पर असांखे किथे बि टेंट नज़र नथो अचे, ख़ैमो नज़र नथो अचे, मच्छरदाणी असांखे नज़र नथी अचे। खाद खुराक जंहिंखे सरकार चए पई त उहो ॾिनो थो वञे, किथे बि हिन दौरान तव्हांखे बि ॾेखारियूं था, माण्हुनि सां बि ॻाल्हायूं था त छा ही जेके हिते वेठल आहिनि बंद ते, ही मासूम ॿारड़ा तव्हां ॾिसंदा हूंदव, ही नंढड़ा ॿारड़ा आहिनि, मासूम आहिनि, जेके सॼो ॾींहुं सख़्तु गर्मी ऐं उस ते रहनि था। अमा तव्हांखे ख़ैमो वग़ैरह टेंट मिलिया आहिनि? कुझु बि कोन मिलियो आहे दादा, का शइ असां कोन मिली आहे। हा, मच्छरदाणी न न न मच्छरदाणी, न तंबू, न का शइ असां कोन मिली आहे। आसमान हेठां वेठा आहियूं सॼो ॾींहुं हिते बंद ते गर्मीअ में। बंद त बच्चा नंढड़ा तड़पनि था, काढ़े में सड़नि था, सॼो ॾींहुं बीमार थी विया, बुखार अची विया आहिनि, असां का शइ कोन मिली आहे। मच्छर तमामु घणो थींदो हूंदो जीअं जीअं सिजु लहंदो? मच्छर संझे ना वठी पोइ यको मच्छर सुबुह सूधी बच्चा रीहूं करे सुबुह था कनि, पहले हणियो असीं गंदियूं हणियो पोइ था माठियारियूं। केरु अचे थो हिते छोके ऑफिसर चूंडियल नुमाइंदा DC? में सूधी का शइ केरु बि कोन आयो आहे। अचे जेकी गाॾी थी जेकी विञाए थी सा पासो वेठो मटियो, रोड वेठो विञाए हली बंदि वेठो। हा, असां वटि केरु बीह ई कोन थो। हितां जा जिथे असां मौजूदु आहियूं, ही तव्हांजा घर बि नज़र पिया अचनि ॿुॾल। केतिरा माण्हू हिते मुतासिर थिया आहिनि? ॻोठ घणा ॿुॾी विया आहिनि? ॻोठ इलाही आहिनि दादा, मूंखे त कोन थी ख़बर पए। अच्छा, हीअ अधी असांखे ॾेखार, हीअ आहिनि तव्हांजा जेके घर साम्हूं वारा, ही तव्हां कैमरा जी अख सां ॾिसी सघंदव। ही समूरा हिननि जा घर आहिनि, ही समूरा हितां ॿुॾल आहिनि। गाड़ी बीठी पारी हिते विच में मुंहिंजो घर वसो टली वियो, हुन दैया वटि उहो टली वियो। इहा क़ुरान ते ॻाल्हि आहे त उहो टली वई। स्कूल बि हिते आहे? हा, स्कूल हुते उहो ॿुॾी वियो। हा हा, हाणे ही जेके बि तव्हां हिते बंद ते आहियो, हेॾे केतिरा ॻोठा जेके ॿुॾी विया आहिनि? इलाही के घर टली विया, हिते इलाही टली विया, हीअं पाणी छिके वियो। सुबुह खां राति ताईं हाणे बंद ते ई वेठा हो? हा, हेॾी सख़्तु गर्मी आहे, बंद ते तव्हां आहियो, को ख़ैमो कुझु कोन ॾिनो अथव? न, हिते वेठा आहियूं। नाज़रीन, ही तव्हां ॾिसी सघंदव त हिकु अधी आहे जेकी ही गंदो पाणी जेको आहे उहो उतां भरे बाल्टीअ में ही पाण मथे खणी रही आहे। ही जेको पाणी आहे उहो ख़राबु थियलु पाणी, उहो पीअण लाइ, छो जो हिते हिननि वटि कुझु बि कोन्हे को, पोइ हू पंहिंजे सिर पाण खणी हिते पुॼनि था। अमा ही तव्हां पीअंदा बि इहो पाणी? हा, पीअंदा आहियूं। हिते केरु पीअण लाइ पाणी नथो ॾिए तव्हांखे? न, कोन था ॾियनि। को खाध खुराक कुझु, को खाधो पीतो कुझु बि न? न, कुझु नथा ॾियनि, हिते पिया आहियूं। केरु आयो आहे भला तव्हांजो हाल ॾिसणु? न, केरु कोन आयो आहे। वोट कंहिंखे ॾींदा आहियो तव्हां? असीं इहे जेको वठे उनखे ॾियूं, पर असांजी कंहिं सार न लधी। ॿारड़ा बि तव्हां सां हिते सॼो ॾींहुं जो हिते वेठा आहिनि, त पोइ बुखूं आहिनि, मच्छर बि हिते हूंदा, बीमार बि घणा थिया हूंदा? इलाही बीमार, माना एॾा तंग कयूं जहिड़ा बसि कनि छा करियूं। तव्हांजो स्कूल वेंदा आहियो तव्हां? हा, स्कूल किथे आहे तव्हांजो? ओ होॾां ॾेखार, कहिड़े पासे आहे स्कूल? ओ इहो आहे साम्हूं। हाणे स्कूल ॿुॾी वियो आहे तव्हांजो? हा। पोइ हाणे हिते केरु पढ़ाए थो तव्हांखे बंद ते? न, केरु बि न? केरु पाणी खाधो पीतो ॾियणु अचे थो हिते बाबा? न, कुझु बि नथो हिते केरु ॾे? पोइ सॼो ॾींहुं त गर्मीअ में उस ते वेठा हो तव्हां? हा, पोइ डॉक्टर वाक्टर अचे थो हिते? न, नाज़रीन, तव्हां ॿुधी रहिया हो त केरु बि हिते कोन थो अचे। ही ॿारड़ा, ही मासूम आहिनि, ही जेके आहिनि औरतूं आहिनि, ही सॼो बंदि जेको आहे पीबी बंदि आहे उहो सॼे ते। हीअ अमा तव्हां ॾिसी सघंदव त पीरसन हिकिड़ी अमा आहे, मां तव्हांखे ॾेखारियां थो। हीअ उस ते सॼो ॾींहुं हिते वेठी आहे।
हिन जी तव्हां उमिरि बि ॾिसी सघंदव, हिन जे चहिरे मां बि तव्हां ॾिसी सघंदव खाद खुराक जी केतिरी खोट आहे हिननि जे, हिन जे जिस्म केतिरो कमज़ोर आहे। मासूम ॿारनि जा तव्हां मुंहं बि ॾिसी सघंदव त खाद खुराक न हुजणु सबबु, बीमारियूं हुजणु सबबु, कंहिंखे ज़ुकाम आहे, कंहिंखे खंघि आहे। अमां कुझु मिलियो आहे तव्हांखे? हाँ कुझु ॾिनो अथनि खाइण पीअण लाइ? सब कुछ कुझु ॾिनो अथनि तव्हांखे खाधे पीते लाइ? केरु आयो आहे हिते ॾियणु? मैं कहीं कौन देनो केरु बि न आयो आहे हिते? ये कुझु खाइण लाइ ॾिनो अथनि तव्हांखे? नीन चा टोकरी जी चतो चेती मांखे टुकरी हीअ घड़ियो हेतरी ॾे थी मांजे नाले थी चे। हा वेचारी ॿोड़ी मोथा जी जाॾी या खटत वेठी आहे। हिते विंझारीस हिते कारीस मांजी पुफी आहे, न को औलाद न को औकाद, केर बि कोन आहे। छोकिरो वीचारो मज़दूरी कंदो हुओ, हा उहो वरी अॼु का मज़दूरी लॻी चई पैसा कमाए अची त उन मां सामान वठूं। हा ओ वेरत वियान ॿारहं माल बि तव्हां बंद ते ॿधो हाणे? न असांजो आहे कोन। हा असांजो कोन आहे, बचिया कूड़ शेख करी असांजो माल कोन आहे, असीं इहे ठला ठला आहियूं। बाबा तव्हां स्कूल वेंदा आहियो? कहिड़े क्लास में पढ़ंदा आहियो? पहिरियों पको पहिरें पके में था पढ़ो, हाणे स्कूल नथा वञो तव्हां? न तव्हांजो स्कूल किथे आहे? ओ हेॾा ॿुॾी वियो। ही साम्हूं वारे पाणी में ॿुॾी वियो आहे तव्हांजो स्कूल? हा घणनि ॾींहंनि खां तव्हां हिते बंद ते वेठा हो? घणा ॾींहं थी विया आहिनि? इलाही ॾींहं। पोइ हिते कुझु तव्हांखे केरु ॾींदो आहे खाधे पीते लाइ? पाणी आहे, मानी आहे, केरु ॾिए थो? केरु बि न। हिते केरु पढ़ाइणु ईंदो आहे तव्हांखे? पढ़ंदव? न दादी ही तव्हां ॾिसी सघो था, को बि मासूम ॿारु हुजे, औरत हुजे, उन्हनि जा परेशान हाल चेहरा तव्हां ॾिसी सघो था। खाधो पीतो न हुजणु सबबु, उन्हनि जूं कमज़ोरियूं, उन्हनि खे मुख़्तलिफ़ बीमारियूं, ही समूरा गुलड़नि जहिड़ा ॿार आहिनि। ही साॻा ई ॿार हिकु वॾे अमीर माण्हूअ जा बेड़ा ई ॿार आहिनि, ही ग़रीब जो ॿारु बेड़ो ई आहे। अलाह साईं सभिनी खे बराबरि पैदा कयो आहे, पर इंतिज़ामी नाहिलियूं सबबु अॼु बंद ते ही माण्हू अची विया आहिनि, जिन वटि न खाधो आहे, न पीतो आहे, न तालीम आहे। सख़्तु गर्मी अगरि हुजे, सॼो सॼो ॾींहुं उस में हिते वेहणु, राति वरी अगरि थिए त मच्छरनि जा आज़ार हुजनि, सॼी राति वेही हितां जूं जेके औरतूं आहिनि उहे विझड़ा हणनि थियूं। तव्हांखे मुख़्तलिफ़ हिन बंद ते जेके माण्हू वेठल आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कराईंदासीं ऐं ॿी समूरी सूरत हाल हेॾा ठटे ज़िले जी तव्हांखे ॾेखारींदासीं। बंद जे कड़ वटि हज़ारनि जी तादाद में माण्हू पंहिंजा झूपड़ा ॾे वेठा आहिनि, के खटरुनि जे हेठां वेठल आहिनि। ही सॼो पीवी बंद आहे, हज़ारनि जी तादाद में हिते तव्हां ॾिसी सघंदव त माण्हू पंहिंजा मनड़ा ॾे वेठा आहिनि, हिननि जा हज़ारनि जी तादाद में ॻोठ ॿुॾी विया आहिनि। ही तव्हां ॾिसी सघंदव त हिते खाधो पीतो कुझु बि सरकार नथी ॾिए। आख़िर में हितां जूं जेके नियाणियूं आहिनि उहे हिननि काठनि ते, आलिनि काठनि ते ही खाद खुराक पचाए पंहिंजे बचनि जो गुज़र कनि थियूं। मच्छरदाणी कोन्हनि के, टेंट हिते कोन्हनि के, खाधो पीते लाइ का शइ नथी ॾिनी वञे। अमां कुझु बि केरु नथो ॾे? न बाबा असांखे के कुझु बि कोन न के सारो ई कोन लधी। असांजा बचा बुखुनि में, बरसातियुनि में, उञुनि में, काड़नि में सड़ी वञनि था, फौजी अचनि था त मटे वञनि, ब्रेक ई असां कोन कंदा आहिनि, ब्रेक कोन कंदा आहिनि। पोइ असांजा बचा इहो खाधो खींदा आहिनि, ॾिस असीं हेॾड़ा सनड़ा टेंट मारियो, इहे चुल्हियुनि में पचायो, छा खारायूं? के इंसान असांजी सार कोन लधी आहे। असांखे सिर्फ़ु हिकिड़ो कटो सामान जो ॾिनो आहे के नज़ीरा कर्ज़े वारी, जंहिंमां असीं कर्ज़ो खणूं था, सरसो सिंध वारो, उहो असांखे न बि हितां जो को तव्हांजो जंहिंखे वॉन्ट ॾींदा हो या DC आहे, ऑफिसर आहिनि, कोन लधी आहे, के बि न लधी आहे, न को महिमाननि लधी आहे। जेके हिते हिन कड़ ते घर आहिनि इहे त हज़ारे नज़र था अचनि, कंहिंखे बि खेमो न आहे, कंहिंखे बि न मिलियो आहे। ख़ाली सिर्फ़ु हिन जाखरा ॻोठ खां झले, माना वरी ही ॻोठ वरी हेॾा असांजा ॿ टे भुंगा नठ ॾह उन ॻोठ खां झले मोरियुनि ते ॾीन पिया, हेॾा जाखरनि खे ॾीन पिया। ख़ाली ही जेको टुकुर वीचारो आहे सो हिते ज़रूरु फूज बि नथा ॾेई सघनि। पोइ असांजी इहा हालत आहे, असांजी हुकूमत के बि सहारो कोन लधी आहे। पोइ असांजी इहा माठा माटका वेठा आहियूं। ॿार हिते बीमार थींदा हूंदा, मच्छर आहिनि हिते? हज़ार अञा सुधी बीमार पिया आहिनि। पोइ इलाही हज़ार असांजा बचा बीमार पिया आहिनि। खोड़ मायूं पेट सां बि आहिनि हिते? बचनि पेट वारियूं बि आहिनि, औरतूं इलाही बीमार आहिनि। पर असां हिते डॉक्टर कहिड़ो सभु ते असां वटि कोन बीहंदो आहे, हलियो वेंदो आहे।
कुझु बि असांखे माना ना हुकूमत मां मिलियो आहे। ख़ाली असीं पंहिंजो मज़ूरी करियूं, मज़ूरी त असांजी का बि कोन्हे। केतिरा ॿार एतिरा बीठल आहिनि, हाणे को त स्कूल त केर बि न वञी सघंदो हूंदो। न स्कूल ॿुॾी पई आहे, असांजो ॻोठु ॿुॾो पिया, ऑफिसर एतबार नथा कनि। बंधन ते को पढ़ाइण वग़ैरह अचे थो, चवनि पिया सरकार त असां पढ़ायूं था ॿारनि खे। केरु बि असां न आयो आहे, केरु बि असां न आयो आहे। असांजो ॻोठु पहिरीं हली को ऑफिसर ॾिसे त किथे असांजो ॻोठु माना ॿुॾो पिया। असांजा घर बि नज़र न आया आहिनि, कखनि जा भुंगा सिर्फ़ु अलाए केॾा टुली विया। पोइ इहे काड़नि में असीं हिते पिया आहियूं, इहे बरसाती ॿियनि में बचा वेठो। हीअ तव्हां ॾिसी सघंदव, हीअ अधी पाण मच्छी मारे हिन सख़्तु गर्मीअ में, हिन दूहे में आलिनि काठिनि ते मानी थी पचाई। सभु नंढड़ा ॿार हिन जा तव्हां मुंहं ॾिसी सघंदव त केतिरा मासूम ॿार आहिनि। हिन जी समूरनि जा चेहरा मायूस थियल आहिनि। हज़ारनि किरोड़नि जी तादाद में जेके इमदाद अचे थी, हेॾा वॾा पैसा आहिनि उहे काॾे था वञनि, किरोड़े रुपयनि जा फंड कहिड़े तरफ़ था वञनि। हीअ त जेके माण्हू आहिनि, जेके ग्राउंड रियलिटीज़ आहे, इहा आहे त हीअ जेके माण्हुनि वटि न खाधो पीतो आहे, न टेंट आहे, न मच्छरदाणी आहे। हीअ तव्हां ॻोठ जा माण्हू हिते बीठल आहिनि, उन्हनि सां बि ॻाल्हाईंदासीं। बाबा हीअ हिन ॻोठ जा आहियो तव्हां? जी जी, एको में ॻोठु आहे मुंहिंजो, वॾो आऊं आहियां, वॾो इस्माइल आऊं आहियां। केतिरा घर ॿुॾी विया आहिनि तव्हांजा? तक़रीबन हिते असां वटि को बि नुमाइंदो अॼु ॾींहुं काठी लुड़ी न आयो आहे। असांजो को धणी धुणी आहे कोन को। तव्हांजी महिरबानी आहे, तव्हां आया आहियो, हाणे सभु कुझु जेके करे था त करे सघो था। असीं मजबूर आहियूं, काड़नि में सड़ियो था मरूं, सॼो ॾींहुं सख़्तु गर्मीअ में सड़ियो था मरूं, प्लास्टिक में सड़ियो था मरूं। 100 घरनि जे लॻभॻि ई असांजो ॻोठु आहे जेको देबावे पुरंदास में वॾे इस्माइल जे नाले सां। हे जेके टेंट असांखे मिलिया आहिनि, हे बि हिकिड़े आम माण्हू ॾिना आहिनि। हिननि खे असीं चऊं था त हे चवनि था बाबा टेंट आहिनि ई कोन, माना जेको सो बंदि थी वियो आहे। न तंबू असांखे ॾिनो आहे, न राशन ॾिनो आहे। हिन हालति में माना का बि असांजी सार संभाल हिननि न लधी आहे। असांजो हाल तव्हांजे अॻियां आहे। तव्हां कंहिं टीम वारनि जा असीं शुक्रगुज़ार आहियूं। कुझु घरनि ते अहिड़ी प्लास्टिक नज़र अचे थी, प्लास्टिक बि असांखे आम सरकार जे तरफ़ां न मिली आहे, आम माण्हुनि ॾिनी आहे। माना का बि असांजी डीसी तरफ़ां को खाधो पीतो को कुझु बि न, का शइ न आहे, माना कुझु बि न मिलियो आहे असांखे, सम्झनि। पैसा ॾोकड़ न कुझु बि न, का शइ कोन मिली आहे। तव्हांजो इहो हाल असांजो जेको तव्हांजे अॻियां आहे, जो ॾिसो पिया, हे टेंट बि असांखे आम माण्हू ॾिना आहिनि। गुज़ारो हिकु त सख़्तु गर्मी आहे, बसि पोइ छा सॼो ॾींहुं ॿारड़ा हिते वेठल आहिनि। मजबूरीअ में पोइ केॾां वञूं, असांजी ॿी त वाह कोन्हे। असांजो पूरो ॻोठु तबाह थियो पिया, 100 खनि जेके अंदरि मच्छर केतिरो शाम जो थिए थो, एतिरो मच्छर आहे। जेको ही माल असांजी तव्हां हालति ॾिसो, माल खाजी तबाह थी वियो आहे। माण्हू त हूअं ई मच्छर में तबाह थी विया आहिनि, सम्झनि। एतिरी तकलीफ़ आहे असांखे, सख़्तु तकलीफ़ आहे असांखे। का बि माना हिन सवलात हुकूमत जे तरफ़ां का बि कोन मिली आहे। असांजो ॻोठु तक़रीबन 100 जे लॻभॻि आहे, ठीकु आहे। असीं कचे खां निकिरी हिते आया, घर त असांजो लुड़ी आहे जेके मुकमल हुआ न। हाणे हिते असांखे तक़रीबन माना 25 ॾींहं गुज़रिया आहिनि। इन 25 ॾींहं में माना गवर्नमेंट जे तरफ़ां या DC जे तरफ़ां या MP ॻोठ तव्हांजा ॿुॾा आहिनि, उन में फसल केतिरा ॿुॾा आहिनि तव्हांजा, ऐं माल केतिरो ॿुॾो आहे? असांजा फसल हुआ ई कोन, छो त असीं ग़रीब तबके माण्हू माना मज़ूरी करण वारा, ठीकु आहे। ऐं बाक़ी असांजा जेके माल हुआ, कंहिंजा 2 ढोर, कंहिंजा 4 ढोर, ऐं कंहिंजी मेंह मुई, कंहिंजी बकरी, कंहिंजो ढगो, पर ईअं मरी हुई उते ॿुॾी ख़तमु थी वियल आहे, ठीकु आहे। असीं माना सिर्फ़ु पंहिंजो साह बचाए हेसि ताईं वेठा आहियूं। ऐं हिन टाइम સુધી असां वटि सर्वे वग़ैरह करण आयो? सर्वे असां वटि हिकिड़ी टीम आई NGO जी, करे विया आहिनि। बाक़ी ॾिनो असांखे गवर्नमेंट न आई आहे? गवर्नमेंट न आई, NGO जी हिकिड़ी माना असां टीम आई जेका सर्वे करे विया। पर माना ॾियण जे करे अॼु ताईं कंहिं का शइ असांखे कोन ॾिनी आहे। ऐं हे जेके असांखे कुझु जेके तालपत्रियूं मिलियूं न, इहे बि ॿाहिरियां जेके इदारा हुआ, उन्हनि जी महिरबानी, जेको उन्हनि असांखे हिकिड़ो चकर राशन ॾिनो ऐं हिकिड़ो इहो टेंट जेके हे ॾिनो। ऐं बाक़ी न को माना हुकूमत जे तरफ़ां असांखे न राशन मिलियो आहे, न टेंट मिलियो आहे, न का शइ कुझु बि का न मिली आहे। हुकूमत जे तरफ़ां असांखे को का चीज़ कोन मिली आहे, ॿुधे त। असांजा बच्चा मच्छर में खाजो था मरनि, बच्चा असांखे का चीज़, असांजा बच्चा बुखुनि में था मरनि, का चीज़ असांखे न मिली आहे। आवंदले माण्हू वीचारे न बचनि जी हालति ॾिठी असांखे, हिते टेट ॾिने जंहिंमें छांव में वीचारा गर्मी में रजो था मरूं। ही माण्हू तव्हां ॻोठाणा ॾिसो, ऐं पोरिया त माण्हू आहिनि, मज़दूर माण्हू आहिनि, पर हाणे न घर रहियो उन्हनि जो ॿुॾी वियो। हाणे अची खेमनि में अचे, पंहिंजे हथरादू ठाहे, के ईअं वेठा आहिनि, किन पंहिंजा मन अॼिया आहिनि। ही मासूम ॿारड़ा आहिनि, हिननि जा ही लिंग उघाड़ा ॿारड़ा आहिनि। ऐं ईअं चई सघिजे थो त अमीर सिंध जा ग़रीब जेके ॿारड़ा आहिनि, हिन जा लिंग उघाड़ा आहिनि मासूम ॿारड़नि जा। ही नियाणियूं जेके तव्हां ॾिसी सघंदव त हिननि जो बि हक़ आहे त हिननि खे तालीम सुठी मिले, हिननि जो मुस्तक़बिल मिले। हिननि जो बि हक़ आहे त ही कमीशन कनि, CSS ऑफिसर थियनि, ही वॾनि यूनिवर्सिटीज़ में पढ़नि, ऑक्सफोर्ड में, ॿियनि इदारनि में वॾनि माण्हुनि जा ॿार पढ़ंदा आहिनि। समूरनि जो हक़ आहे, छो जो हिननि माण्हुनि जी
मिल्कियत आहे हिननि माण्हुनि जा हक़ हूंदा आहिनि इंसानी हक़ बि हिननि जा मौजूदु आहिनि आइन ऐं कानून बि थिए थो हीअ तव्हां सभु ॾिसी सघंदव कैमरा जे अॻियां ई सभु ॻोल्हनि हीअ जेके माण्हू बीठल आहिनि हीअ तव्हां ॾिसी सघंदव त समूरा माण्हू बंधनि ते हिते मौजूदु आहिनि हे हर घर जी इहा साॻी सूरत हाल आहे अॼु तव्हां ॾिसंदव हीअ सख़्तु गर्मीअ में उस में न को मथां को छांव अथसि हिन जे न को छा काठनि ते पंहिंजे बचनि जे लाइ रोज़ी थी मानी थी पचाए मजबूरी आहे पंहिंजे बचनि जे लाइ उस हुजे गर्मी हुजे माउ कीअं बर्दाश्त कंदी पंहिंजे बचनि लाइ मानी पचाईंदी पर गवर्नमेंट किथे आहे DC किथे आहे हितां जा ठटे ज़िले जा चूंडियल नुमाइंदा किथे आहिनि हिते केर बि कोन्हे को अॼु हिते केरु पहुतो आहे तव्हां वटि हिते तव्हां उस ते मानी पचाईंदा हिकु त सख़्तु गर्मी आहे मथां धुओं आहे केतिरी तकलीफ़ थिए थी लाज़मी आहे अहिड़ी सख़्तु गर्मीअ में मानी था पचायो ॿ न्याणियूं तव्हांजूं उहे स्कूल वेंदियूं न नंढियूं न ही आहिनि न्याणियूं आहिनि जंहिंजे अखियुनि मां लुड़क आहिनि उहे ॻाल्हाए नथियूं सघनि हे हुन जा ॿार आहिनि हे अदियूं आहिनि हे ॾिसो तव्हां ही अशर आहे ही नंढड़ा ही तव्हां गुलड़नि जहिड़ा ॿार ही तव्हां ॾिसंदव ही तव्हां टेंट मां ही ॾिसी सघंदव कैमरा जे अॻियां ही मासूम ही न्याणियूं ॾिसो तव्हां ही मासूम ॿार आहिनि ही तव्हां हिननि जो ॾिसी सघंदव अदी कुझु मिलियो आहे अदा कुझु कोन मिलियो आहे कुझु कोन मिलियो आहे असां सां हालति वॾी आहे असीं बीमार असांजी हे काड़नि में वॾी असांखे तकलीफ़ आहे इलाही तकलीफ़ आहे असीं सफ़ा मजबूर आहियूं असांखे इलाही तकलीफ़ आहे असांजे टपर टोल सभु वियाल आहे असांखे गवर्नमेंट कुझु कोन ॾिनो आहे असां हाणे ठटे ज़िले जा जेके ॻोठ ॿुॾी विया आहिनि उन तरफ़ असां रवाना थी रहिया आहियूं तव्हांखे उतां जा ॻोठ ॾेखारींदासीं त कहिड़ी वरी तादाद में ॻोठ मुतासिर थिया आहिनि तबाह थिया आहिनि पाणी उन्हनि खां तार थी वियो आहे हिन वक़्तु जिते असां मौजूदु आहियूं जितां ही ॿेड़ी गुज़री रही आहे हीअ तव्हां सिंधु दरिया जहिड़ो समा ॾिसंदा हूंदो पर हिते ई ॻोठ आहे हितां जा ॻोठ ॿुॾी चुका आहिनि फसल ॿुॾी चुका आहिनि माल लुड़ी चुको आहे असां विच उन ॻोठनि मां रहिया आहियूं हिते तमामु वॾी तादाद में मिक़दार में हिते पाणी मौजूदु आहे तव्हांखे असां ॾेखारींदासीं तव्हां कैमरा जी अॻियां ॾिसी सघंदव ही समूरा उहे ॻोठ आहे जेके हिन वक़्तु बिक मुकमल तौर ते पाणीअ जे हेठि अची चुका आहिनि फना थी चुका आहिनि ऐं पाणी जेको आहे उहो ॻोठनि खे तार करे वियो आहे हितां जा हज़ारे जेके माण्हू आहिनि उहे लॾपलाण करे बंधनि ते अची विया आहिनि ऐं बंधनि जी तव्हां सूरत हाल ॾिठी त उतां जा जेके माण्हू आहिनि उहे खाध खुराक जी खोट आहे केरु उते सामान नथो पहुचाए टेंट नथो पहुचाए मच्छरदानी न पियो पहुचाए हीअ तव्हां ॾिसी सघंदव ही बंधनि ते चो तरफ़ माण्हू वेठल आहिनि ऐं हीअ उहे घर आहिनि जेके बिल्कुलु बंद सां गॾु आहे उन बावजूद बि उहे मुकमल हिन वक़्तु पाणी हेठि अची चुका आहिनि त विच वारा जेके ॻोठ आहिनि उन्हनि जो छा हशर थियो हूंदो असां सां गॾु अॼोके हिन सफ़र में महबूब बिरोही KTN न्यूज़ जो सीनियर रिपोर्टर बि असां सां गॾु मौजूदु आहे उनखां बि असां मालूम कंदासीं त हेॾे जेके केतिरो ठटे ज़िले में बरसातुनि तबाही आंदी आहे ॿोॾ जे पाणीअ तबाही आंदी आहे केतिरो माण्हू मुतासिर आहे ऐं सरकार उन लाइ कहिड़ा क़दम खया आहिनि महबूब केतिरा पहिरियों त ही जिथे पाण घुमी रहिया आहियूं हिते ॻोठ हुआ केतिरा ॻोठ मुतासिर थिया असल साईं हीअ जेका ठटे ज़िले जे कच्चे वारो इलाइक़ो आहे कच्चे में सिंधु दरिया जो ज़रूरु पाणी अचे थो दरिया जंहिंखे पाण दरिया जो पेट वारो हिसो चऊं था कच्चे जो इलाइक़ो पर उते छाकाणि जो हाणे वॾो अंग माण्हुनि जो ज़मींदारी कारोबारी ऐं जेको लाइव स्टॉक चयूं पाण जेके ज़मीनूं आबाद करण सां पोरियत मज़दूर तबिको माण्हू उहे राइश पज़ीर आहिनि या वरी मालवंद माण्हू उहे राइश पज़ीर आहिनि जेके सरकारी अंग अखर ॿुधाइनि था उन्हनि जो त वॾो अंग आहे 1600 ॻोठ जेके आहिनि कच्चे जा ठटे ज़िले जे ठटे तलको हुजे या घोड़ाबारी उहे मुतासिर आहिनि पर जेके गैर सरकारी जेके अंगनि अखरनि मूजिबि 3000 खां मथे ॻोठ अहिड़ा आहिनि छाकाणि स्केटर्ड ॻोठ आहिनि नंढा वॾा ॻोठ आहिनि त वॾो अंग मुतासिर थियो आहे हज़ारे माण्हू बेघर थिया आहिनि कच्चे मां हाणे जॾहिं सिंधु दरिया में थोरी लाथ आई आहे त पाणी थोरो लहणु शुरू थियो आहे पर अञा ताईं हिननि माण्हुनि खे महीने ताईं हिते बंधनि ते रहणो आहे इन्हनि जी जेका समूरो घर हिननि जा लुड़ी विया कच्चे में जेको हिननि जो इंफ्रास्ट्रक्चर आहे उहो तबाह थी वियो तव्हां जेका ॻाल्हि ॿोल ॿुधी त अंदरि कच्चे में बि ॻोठ ऐं स्कूल क़ाइमु थियल पाण जितां गुज़री रहिया आहियूं ही पुठियां पाण खे घर नज़र अची रहिया आहिनि
ही केॾा पक्का घर ठहियल आहिनि ऐं उहो पक्का घर हिन वक़्तु ताईं मुकमल ही सॼो ॻोठ हो हिते? बिल्कुलु ही ॻोठ आहिनि। तव्हां पंहिंजा कैमरामैन पाण खे ॾेखारे सघंदो त ही ॻोठ आहिनि बुनियादी तौर ते ठटे जे कचे जा ॻोठ आहिनि। फ़क़ीर जो ॻोठ जे अंदरि जेको कचे जा इलाइक़ा आहिनि, टंडो हाफ़िज़ शाह खां वठी राजो निज़ामानी वारे इलाइक़े खां वेंदे फ़क़ीर जो ॻोठ, हेलाया, चिलिया, बघाड़ मोरी, इन घोड़ाबारी ताईं कचे में वॾो अंग आहे। टंडो हाफ़िज़ शाह जहिड़ा शहरी इलाइक़ा जेके आहिनि उहे कचे में हुआ, उहे पाणी हेठि अची विया आहिनि। फ़क़ीर जो ॻोठ जे कचे जो जेको इलाइक़ो आहे उन में वॾा वॾा नरगो ॻोठ हुआ, पर उन सां गॾोगॾु उते स्कूल हुआ। उहे स्कूल जेके आहिनि मुकमल तौर ते पाणी में ॿुॾल जे हुजण जे करे उन्हनि जा ॿार बंदनि ते बेयारो मददगार बणियल आहिनि। मिकेनिज़म न ठही सघियो आहे सरकार जे तरफ़ां त उन्हनि ॿारनि खे पढ़ाइजे, ॿारनि जी तइलीम बरक़रार रखिजे। माण्हू मुतासिर बेयारो मददगार बणियल आहिनि। महबूब, केतिरा माण्हू हूंदा ही जेके सॼो ठटे ज़िले जा मुतासिरीन जेके बंद ते पहुता आहिनि? कचे मां त वॾी पैमाने ते दलदल पढ़ाइण थी आहे। कचे मां जेकॾहिं बरसातनि जी ऐं वीरुनि खां हटी करे उहे त अॻु में ई मुतासिर थिया, पर सिर्फ़ु कचे में ठटे ज़िले जे हदनि अंदरि 2 लख माण्हू डिस्प्लेसमेंट थी विया। उन्हनि जी उहे जेके महफ़ूज़ हंध न आया, पर उन्हनि जो घणा त माण्हू मकली ते या कुझु टेंट सिटीज़ में 26 टेंट सिटीज़ सरकार जी दावा आहे त उन्हनि क़ाइमु कई। बाक़ी जे जाबुल इलाइक़नि में विया। बाक़ी जेके 50% खां मथे 60% माण्हू 60% माण्हू उहे आहिनि जेके पाण खे बंदनि ते मिलिया आहिनि। उन्हनि खे कंहिं बि क़िस्म जो खाद, खुराक, राशन, चूंडियल नुमाइंदा ग़ाइब आहिनि। हुकूमती मशीनरी ग़ाइब आहे। कुझु अदारा जेके आहिनि समाजी आहिनि उहे कमु कंदे नज़र अचनि था। बाक़ी जेको आहे समूरा माण्हू जेके आहिनि बेयारो मददगार ऐं खुलियल आसमान हेठि। हाणे जॾहिं बरसाति गुज़रियल 2 ॾींहंनि में बरसाति पई त उन्हनि जे लाइ अहंज उन्हनि जा वधी विया। हिकिड़ो बेहसी जो आलम आहे। अच्छा, हींअर भला ईअं चई सघिजे थो त हाणे कचे जे को बि ॻोठ में को बि माण्हू फाथल न आहे, सभु निकिरी चुका आहिनि? बिल्कुलु कचो जेको आहे सभई माण्हू, छाकाणि जो जीअं पाणी ईंदो रहियो त माण्हू पाण मुरादो भॼंदे आया। कुझु माण्हुनि खे रेस्क्यू कयो वियो। बाक़ी हाणे ईअं आहे त कुझु ॻोठनि में माण्हू पंहिंजे सामान जे बचाव लाइ पंहिंजे उहे वञनि था, ॿिए ॾींहं जो ख़र्चु पाण भरीनि था, पाण वञनि था, सार संभाल हलनि था। को सामान उन्हनि जो लुड़ी वियो आहे, उन्हनि जी बचाव लाइ, घरनि जो तहफ़ुज़ लाइ। बाक़ी जेके मजमूई तौर ते सूरताल आहे सा माण्हुनि लाइ अलार्मिंग आहे। जॾहिं पाणी लही वञे पोइ घर हिन जा किरी वेंदा, घरनि खे केरु बहाल कंदो, इंफ्रास्ट्रक्चर जो वॾो बहिरान आहे। रोड रस्ता कीअं बहिरान थींदा, आबाद थींदा? ही जेके बि तव्हां वण ॾिसी रहिया आहियो, इहे समूरा हितां जा मक़ामी माण्हू चवनि था ही समूरा ही ॻोठ हुआ कचे जा। इहे समूरा ॻोठ आहिनि, हिते घर आबाद हुआ। पर हाणे उहे समूरा जीअं त पाणी हिते अची वियो आहे, सिंधू दरिया समूरो ई ॼण त उनजे पेट थी चुको आहे। उन करे समूरा जेके बि तव्हां वण ॾिसो पिया, इहे हज़ारनि जी तादाद में हिते वण आहिनि ऐं उन्हनि में समूरा ॻोठ आहिनि। असांजे फ्रंट साइड ॾिसूं, अगरि असां बैक साइड ॾिसंदासीं त बैक साइड बि जेके वण आहिनि उनमें समूरा उते हिकु ज़िंदगी आबादी, उतां जा उन्हनि जा माल मता हो, उतां जा मासूम ॿार, औरतूं, मर्द सभु हिकु ज़िंदगी आबाद हूंदी। उहा ज़िंदगी हींअर ख़तमु थी चुकी आहे ऐं समूरा हिन वक़्तु बंधनि ते वञी पहुता आहिनि, ख़ैमनि में पहुता आहिनि। हिकिड़ा माण्हू जंहिंजी ज़िंदगी गुज़री रही हुई बुख ते, उञ ते, पंहिंजे माल ते, पंहिंजी ज़िंदगी कहिड़ो बि कारोबार हुनजो हली रहियो। पर हाणे वारो जेको पाणी आयो, जेको ॿोॾ आई, जिन बरसातूं वसियूं, उन्हनि खे उन बेघर करे छॾियो आहे। हाणे जॾहिं बंधनि ते अचे पहुता आहिनि, बंधनि जी इहा सूरत हाल आहे त उन में सरकार तरफ़ां के बि उपाउ न वरिता विया आहिनि। कचे खां बि विया आहिनि त पके जी बि ज़िंदगी उन्हनि जी सख़्तु मुतासिर थी रही आहे। हितां समूरो जेको पेट ॾिसी रहिया आहियो, असांखे साम्हूं खजीअ जा वण नज़र अची रहिया आहिनि। हितां जो जेको फसल आहिनि उहे बि तबाह थी चुका आहिनि मुकमल। असीं हिते चांवर हुजे, फुटीअ हुजे, मिसाल हे असांखे नज़र अची रहिया आहिनि वण खजीअ जा, इहे तबाह आहिनि। छो जो हेतिरी देरि पाणी अगरि बीहे थो त को बि फसल हिते बची न सघंदो। एतिरे क़दुरु जो अगरि मथियो फसल असां ॻाल्हि कयूं, हेॾो वॾो पाणी कॾहिं निकिरंदो, मथियो फसल कॾहिं थी आबाद कंदा माण्हू। सो हज़ारनि जी तादाद में एकड़ फसल तबाह आहिनि। उन खां अलावा जेके माल लुड़ी चुको आहे, मालवंत परेशान आहे, आबादगार परेशान आहे, आम माण्हू परेशान आहे। हीअ तव्हां ॾिसी सघंदव कैमरा जी अख सां त हीअ साम्हूं कैमरा जी अख सां त स्कूल आहे। हीअ जेको विच ते स्कूल आहे जेको हिन वक़्तु समूरो पाणी हेठि अची चुको आहे ऐं हितां जा जेके मासूम ॿार आहे हिते तालीम हासिलु कंदा हुआ, अॼु उहे बंधनि ते आहिनि। बंधनि ते ॿोॾूं, सैलाब, आफ़तूं, ज़िलज़िला ईंदा रहंदा आहिनि, पर इंतिज़ामी तौर ते हिकिड़ो ज़रूरु प्लानिंग हूंदी आहे त अगरि ॿारनि जी तालीम हली थी वञे, ॿुॾी था वञनि त उन्हनि खे बंधनि ते तालीम ॾिनी वञे। अगरि घर ॿुॾी था वञनि त उन्हनि खे टेंट सिटी क़ाइमु करे ॾिनो वञे, खाद खुराक उते ॾिनी वञे। पर हितां जॾहिं हुननि जा घर ॿुॾी विया आहिनि त हू जॾहिं उते बंधनि ते पहुता आहिनि त बंधनि ते उते न खाद खुराक आहे, न टेंट आहे, न मच्छरदानी आहे, न स्कूल आहे, न इस्पताल आहे। मुख़्तलिफ़ खाता आहिनि, उन्हनि पंहिंजूं ज़िम्मेवारियूं अदा न कयूं। असां ही दरिया में हिन वक़्तु ॻोठनि में सफ़र करे रहिया आहियूं, पर हीउ दरिया आहे, हिते तमामु वॾी तादाद में मिक़दार में हिते पाणी मौजूदु आहे। असीं तव्हांखे ॿिया बि हितां जा दरिया जो जेके पेट में
ॾेखारींदासीं त कहिड़ा कहिड़ा ॻोठ हितां जा मुतासिर थिया आहिनि। समूरा ॻोठ आहिनि जितां असां हिन वक़्तु गुज़री रहिया आहियूं, ही समूरा ॻोठ आहिनि। हाणे पाणीअ जे हवाले सां एक्सपर्ट्स चवनि था त कुझु ॾींहंनि जे अंदरि कोटली डाउन स्ट्रीम ही जेको बंदि आहिनि, ही कोटली डाउन स्ट्रीम आहे, उनखां पोइ पाणी जॾहिं समुंड ॾे छोड़ थी वेंदो ऐं नॉर्मल पाणी ईंदो, हितां पाणी निकिरी वेंदो, त उनखां पोइ सवाल पैदा थियनि था त ही ॻोठ कॾहिं आबाद थींदा, इहे स्कूल कॾहिं आबाद थींदा, इस्पतालूं कीअं बहितर थींदियूं, जेके माण्हू ख़तमु थी, जिन माण्हुनि जा घर हलिया विया, माल लुड़ी वियो, उन्हनि माण्हुनि खे कीअं जेको आहे सो कीअं उन्हनि खे वरी उन्हनि खे बहाल ज़िंदगी कराई वेंदी। हिकु तमामु वॾो चैलेंज आहे गवर्नमेंट लाइ, ऐं किरोड़नि जी तादाद में, अरबनि जी तादाद में अगरि फंड अचनि था, जिन माण्हुनि जो हक़ आहे, जेके हक़ीक़ी मुतासिर माण्हू आहिनि, अॼु उन्हनि जी इहा दां आहे, जेके हिन वक़्तु ग्राउंड रियलिटीज़ इहा आहे त उन्हनि माण्हुनि खे खाद खुराक कोन्हे, उन्हनि माण्हुनि वटि पाणी कोन्हे, उहे माण्हू पाण आलिनि काठियुनि ते नियाणियूं जेके आहिनि उहे पाण मानी पचाए पंहिंजे बचनि जो गुज़र सफ़र करे रहियूं आहिनि। असां अगरि हिन ॿेड़ीअ ते हितां जो मक़ामी रहवासी, हितां हिननि ई ॻोठनि जो आबाद माण्हू जेके हिन वक़्तु गैर आबाद थी चुका आहिनि, फना थी चुका आहिनि, अलाह जुड़ियो बुरफ़त असां सां गॾु आहे, उनखां मालूम कंदासीं त हिते केतिरा ॻोठ हुआ, हिते कीअं हिते नुक़सानु थियो, ऐं हाणे हितां जे माण्हुनि जी केतिरी लट पलाण थी आहे, केतिरा ॻोठ आहिनि तव्हांजा जेके मुतासिर थिया? साईं हिते हिन हीउ जेको कच्छ जो एरिया आहे, दरिया जो, जीअं दरिया में पाण हिन वक़्तु हलूं पिया, हिते दरिया तमामु वॾी एराज़ी आहे दरिया जी, तंहिंजे करे बचा बंद खां अंदरियों जेको पासो हूंदो आहे सिंधूअ जो, हिते ख़ुशूसन ठटे में ऐं सिजावल में, सिजावल जे पासे अञा घटि, पर ठटे जे पासे जेको सो उनजी वॾी एराज़ी आहे, उन में काफ़ी माण्हू जेके आहिनि उहे मज़दूरीअ जे सांगे, मार जे सांगे, हारेपे जे सांगे हिते रहनि था, सवनि जे तइदाद में हिते ॻोठ आहिनि। ऐं जेको एरियो पाण विज़िट कयो आहे, हिते केले जो बहितरीनु फ़सुलु हो, ऐं हिते तव्हां खजी जा वण ॾिठा, हिते नारेल जा बि फ़सुल आहिनि, हिते मुख़्तलिफ़ भाॼियुनि जा फ़सुल आहिनि, तंहिंजे करे इन्हनि फ़सुलनि में कमु कंदड़ जेको मज़दूर तबिको आहे उनजो वॾो तइदाद, जिन जे घरनि जूं छितियूं तव्हां ॾिठियूं, कचा घर आहिनि माण्हुनि जा, ऐं इन ई हवाले सां हिते तमामु घणा माण्हू सवनि जे तइदाद में हिते ॻोठ आहिनि, हज़ारे माण्हू हिते रहनि था, ऐं हिन ॿोॾि खां पोइ उहे हज़ारे माण्हू लखनि जे तइदाद में जेके आहिनि सो दरबदर थिया आहिनि। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त दरिया जेको आहे उहो ठटे ऐं सिजावल में यानी उहो आख़िरी दरिया जो ईंट आहे, दोला दरिया खान पुल खां पोइ अॻियां हली दरिया डेल्टा जी शक्ल थो अख़्तियार करे, जिते दरिया जेको आहे उहो टिनि रुखनि में वहे थो। हींअर बि हाणे जेका सिचुएशन आहे उन सूरत हाल में हू टिनी रुखनि में वियो आहे, शाहबंदर में बि वियो आहे, उते बि हिकिड़ो बंदि टुटो आहे, ऐं खारे छाण मां बि वियो आहे, ऐं उन सां गॾु उहो केटी बंदर जो जेको छाड़ आहे उन मां वियो आहे। तंहिंजे करे हिते जी जेका दरिया जी सूरत हाल आहे उहा पुठियां जी सूरत हाल खां थोरो मुख़्तलिफ़ आहे। हिते एराज़ी वसी आहे, हिते गूनागून पाणी बीहे थो, जंहिं पाणी में हलूं पिया इहो पाणी बि वॾो आहे, छो त असां वटि हिते फुटनि ते घटि थो पाणी ॻणियो वञे, पर माण्हू ॿुधाईंदा भई 5 मुड़स पाणी आहे, 6 मुड़स पाणी आहे, यानी 30 फुट 25 फुट ही बंदि जे वेझो जेको पाणी उहो आहे। ऐं गंभीर सूरत हाल आहे हिते जे माण्हुनि जी, ऐं हीअ सूरत हाल रुॻो हींअर कोन्ह थी आहे, पर हीअ 2010 में बि थी ऐं 2015 में बि थी, मुख़्तलिफ़ वक़्तनि ते हीअ सूरत हाल थींदी रहंदी आहे हिननि माण्हुनि सां। 2010 जी तव्हां ॻाल्हि की, तॾहिं कहिड़ा बंद टुटा जंहिंजे करे शहरनि जे बि ख़ौफ़ थियो, ललपलाण थी? 2010 में ही जितां पाण हलूं पिया, ही PB बंदि जेको आहे इहो बंदि हिन खां थोरो अॻियां टुटो हो, ऐं जेको टुटी KB फीडर में पियो, ऐं उन ई ॿी राति जेको आहे सो सिजावल ज़िले मां कोटाल में जो बंदि टुटो हो, जंहिं बंदि सिजावल शहर खे ॿोड़े छॾियो, जातीअ मां ॿोड़े वञी उहो जेको आहे सो हिन समुंड में छोड़ कयईं। ऐं हीउ बंदि जेको तंहिंखे सुतती बंदि कयो वियो, छाकाणि जो ठटो शहर जेको तव्हांजो जीअं अंदाज़ो आहे हिते रहो था, जेतिरो ॿुधायो थो वञे पाणी उन खां अंदाज़न वधीक आहे या उहो ई क्यूसिक्स आहे? साईं पाणी उन खां वधीक आहे, छाकाणि जो पाणी शुरूअ खां जेको हिते मक़ामी माण्हू रहनि था, ऐं उन खां अलावा हितां जी जेका इंतिज़ामिया आहे उन जा बि निशान थियल हूंदा आहिनि। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते ॿोॾि जेका आई आहे तमामु पुराणा 74 खां 78 खां इहे हिननि जा इंडिकेटर्स हूंदा आहिनि, निशान हूंदा आहिनि, उन्हनि निशाननि मूजिबि हींअर जेको पाणी आहे उहो बि लॻभॻि 2010 जे बराबरि पाणी आहे। ॿी हिते हिकिड़ी ॿी सूरत हाल इहा आहे त हिते समुंड जी जॾहिं ज्वार भाटा थिए थी, स्वाइन वारा जॾहिं ॾींहं अचनि था तॾहिं हितां पाणी अॻिते कोन थो वञे, ऐं उन करे ठटो ऐं सिजावल वधीक इफेक्टिव थियनि था, छो त मथां खां त पाणी अचे थो, पर हिते ज्वार भाटा जी सूरत हाल में जेको आहे सो पाणी अॻिते कोन थो वञे स्वाईअ वारनि ॾींहंनि में। जीअं हींअर बि इहे अंदेशा ॾेखारिया हुआ, हाणे ॿुधायो थो वञे त राति खां थोरो जेको आहे उहो पाणी घटियो आहे, ऐं उन करे हिते पाणीअ जो वधीक भराव ऐं वरी जेके सामूंडी इलाइक़े खे वेझा शहर आहिनि,
सॼण वारी आहे, ठारे वारी आहे, ॿाॿियो शहर आहे या खारो छाण या इन टाइप जा जेके शहर आहिनि जेके जज़ीरनि ते आहिनि के दरिया जे कंधीअ ते आहिनि, उहे ज्वार भाटा जे वधीक ज़िद में अचनि था ऐं वधीक कशमकश जेका आहे उहा उते ई थिए थी। नाज़रीन, माण्हुनि जा अझा हिन पाणीअ जे हेठि अची विया आहिनि, फना थी चुका आहिनि। हिन सख़्तु निटण उस जंहिंखे चइजे, सख़्तु गर्मी आहे, बंधनि ते वेठल आहिनि, ॿोॾि अची चुकी आहे, पाणीअ में लटिजी विया आहिनि समूरा। पर जेसि ताईं पाणी घटि थिए डाउन स्ट्रीम मां समुंड में वञे, हिन वक़्तु ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त जेके लखनि जी तादाद में माण्हू बंधनि ते वेठल आहिनि, उन जो खाद खुराक, उन्हनि जे ख़ैमनि, मच्छरदाननि, उन्हनि जो बंदोबस्तु करण जी ज़रूरत आहे। मासूम ॿारनि जे एजुकेशन जी ज़रूरत आहे। औरतुनि खे खाद खुराक ॾियण जी ज़रूरत आहे। तमामु घणी असां ॾिसी रहिया आहियूं, तमामु घणी परेशानियूं आहिनि बंधनि ते। समूरा चवनि था, हिकु बि माण्हू अहिड़ो नथो चवे त को हिते केरु आयो, को सरकार पहुती, कंहिं कुझु ॾिनो, DC आयो, को चूंडियल नुमाइंदो आयो। त सभिनी खे ठटे ज़िले वारनि खे अॻियां अचिणो पवंदो। हिन सूरत हाल में जिते लखे माण्हू बेघर थी विया आहिनि, उन्हनि जी मदद करणी पवंदी। बेवारो मददगार उन्हनि खे न छॾिणो पवंदो। नाज़रीन, PB बंद तां मूंखे ॾींदा इजाज़त कैमरामैन सिराज संजरानी सां गॾु वरी हिते जेके ॿोॾि जूं तबाहकारियूं आयूं आहिनि, इन खां अलावा अॻिते बि असां तव्हांखे ॾेखारींदासीं मुख़्तलिफ़ ॿियनि प्रोग्राम्स में त सांगड़ जी सूरत हाल छा आहे, बदीन जी सूरत हाल छा आहे, समूर जेके सिंध आहे उहा केतिरी मुतासिर थी आहे।